तमामु ॿियो टाइम सां गॾु ऐं गुलाम सिंह ख्वाजा ऐं असां मौजूदु आहियूं ठठे ज़िले जी इलेक्शन ऑफिस में। ताज़ो ई ठठे ज़िले में तकबदियूं कराई वेयूं आहिनि, जंहिंजे हवाले खां मकाई माण्हुनि खे खोड़ सारा तहफ़ुज़ात आहिनि। न फ़क़ति इहो पर इलेक्शन ऑफिस पारां शेड्यूल जे हवाले खां आम माण्हू खे का बि कंहिं क़िस्म जी का बि ॼाण न पुॼाई वई आहे। हिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां मुख़्तलिफ़ माण्हू आयल आहिनि। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं केटी मंदर खां आयल हिकिड़े समाजी अॻवान सां। से तव्हां ॿुधायो त तव्हां अॼु हिते कहिड़े कम लाइ पिया आहियो ऐं इलेक्शन ऑफिस में तव्हां कहिड़े क़िस्म जी तव्हांखे ॼाण मुहैया कई वई आहे? साईं, असां इहो हींअर ॿुधोसीं त नयूं तकबंदियूं थियूं आहिनि, यूनियन काउंसिल टाउन वग़ैरह जेके ठहिया आहिनि इन मुतलिक़ अचणु थियो आहे ऐं उन जूं लिस्टूं वग़ैरह जेके आहिनि उहे अञा सुधो त मुहैया कोन थियूं आहिनि हुते यूनियन काउंसिलनि में या टाउन जेके ठहिया आहिनि। ऐं जेके तकबंदियूं थियूं आहिनि तक़रीबन उहे जेके ॿुधण में ॻाल्हियूं आयूं आहिनि से तमामु जेको आहिनि सो अॻियां पोयां थियूं आहिनि। जेके ब्लाक सेम्स ब्लाक मिलाए वार्ड ठाहिया विया आहिनि, उन्हनि जी का बि जेके असां सम्झ कोन थी अचे त हिकिड़े वार्ड में ॿिए जॻह जा ॿ ब्लाक विझी सेम्स कोड विझी उहो जेको आहे सो वार्ड ठाहियो विया। अहिड़ियूं काफ़ी आहिनि माना ॻाल्हियूं, उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे। हाणे माना जेको आहे सो उन ई मुतलिक़ आयासीं त पुछूं ॾिसूं त छा आहे, पर अञा सुधो त को बि अहिड़ो अमल माना नज़र कोन आयो। जेके तकबदियूं कयूं आहिनि उन्हनि खां पोइ आम माण्हू खे कहिड़े क़िस्म जे मुंझारनि खे मोजणो पवंदो? साईं, आम माण्हू जे लाइ त पोइ मसइला पैदा थींदा न वॾा। जेकॾहिं हिकिड़ो जेको हिननि हाणे हींअर नओं जेको सिस्टम जोड़ियो आहे, जेको ॿुधण में पियो अचे, जेको पढ़ियो हुआसीं ॾिठो हुआसीं त यूनियन काउंसिल जे सतह ते जेके हिननि वार्ड ठाहिया आहिनि, उन्हनि वार्डनि में जेके हिननि वोट विधा आहिनि उन्हनि जो तइदादु केतिरो आहे, रेशो केतिरो आहे वोट जो, उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे इलाही मसइला नज़र अचनि पिया। काफ़ी माण्हुनि खे परेशानियूं थींदियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन शइ खे जेकॾहिं हींअर ई नोटिस वठिजे त वधीक बहितरु थींदो। इलेक्शन कमीशन पारां जेका एतिराज़ वारनि लाइ जेको शेड्यूल पधिरो कयो वियो आहे, छा इहो लोकल यूनियन सतह ते माण्हू खे ॾिनो वियो आहे? साईं, हाणे इहो त असांखे ख़बर बि कान्हे त भई कीअं ॾिनो वियो आहे। जेको इहो शेड्यूल पधिरो थियो 30 जून सूधी हो त 30 जून सूधी जंहिंखे पंहिंजा ख़दशा हुजनि अची ॿुधाए करे, पर अञा सूधो त इन ते का बि चुरफुर नज़र कोन पई अचे कंहिं बि क़िस्म जी। ठठे ज़िले में ताज़ो करायल तकबदी जे हवाले खां मक़ामी माण्हुनि खे कहिड़े क़िस्म एतिराज़ आहिनि? असां ॻाल्हि ॿोल कंदासीं तव्हांजे मक़ामी सहाफ़ी इलियास समूसा। इलियास, कहिड़े क़िस्म जूं तकबदियूं करायूं आहिनि ठठे ज़िले में? सर, ये तकबंदियूं जेके करायूं वयूं आहिनि से सियासी बुनियादनि ते करायूं वयूं आहिनि। का बि इन बाबति राय कोन वठी वई आहे त छा करणु खपे। सियासी बुनियादनि ते जेके तकबंदियूं कयूं वयूं आहिनि से सरासर ग़लति कयूं वयूं आहिनि। इन लाइ करे जो हाणे सॼो निज़ाम नओं थी वेंदो, किथां खां पोलिंग स्टेशनूं किथे ट्रांसफर थियूं थियनि, किथां खां किथे थियूं थियनि, हर आम माण्हू खे इन बाबति ख़बर कोन्हे की। ऐं देहनि मां को अधु केॾांहुं करे छॾियो आहे, को अधु केॾांहुं करे छॾियो आहे। सियासी बुनियादनि ते सॼो निज़ाम हिननि पंहिंजे हिसाब सां कराए छॾियो आहे ऐं लोकल माण्हुनि खां का बि राय कोन वठी वई आहे। इहो सरासर ग़लति कयो वियो आहे। इहो ॿुधायो त जेको इलेक्शन कमीशन पारां ताज़ो तकबदी जे हवाले खां जेको एतिराज़ वारनि जे लाइ लिस्टूं पधिरियूं कयूं आहिनि, उन्हनि जे बारे में तव्हांखे ॼाण आहे? असांखे लिस्टनि बाबति का बि ॼाण न आहे। लिस्टूं किथे न आहे, हुननि तकबंदियूं कहिड़ियूं कयूं आहिनि इहो बि अञा असांखे क्लियर न आहे, पर अख़बारनि या टीवी ज़रिए ॿुधंदा अचूं पिया त हीअ हेॾां ट्रांसफर कई वई, हेॾां हीअ एरिया हेॾां कई वई आहे, बाक़ी अञा ताईं क्लियर न आहे। आम माण्हुनि खे कहिड़े क़िस्म जी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो? आम माण्हुनि खे इन्हनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो थो पए त हिकिड़ो त यूनियन काउंसिलूं हुननि दरबदर करे छॾियूं आहिनि। कंहिंखे बि उन बाबति का बि ॼाण न आहे। जीअं खारो छाणे तव्हां ॾिसो आथर की शाह बंदर न रवाने छॾियो आहे ऐं उहे माण्हू ओॾां बि ॾुखिया हेॾां बि ॾुखिया, कंहिं कंधे कोन था थियनि। सरहदनि जे करे उहे माण्हू सभिनी मसइलनि में विचड़नि पिया। ॻाल्हि ॿोल कंदासीं मक़ामी समाजी अॻवान सैयद शाह हुसैन सां। से तव्हां ॿुधायो की तव्हांजे इलाइक़े में जेके तकबंदियूं थियूं आहिनि उनजे बारे में तव्हांखे ॼाण आहे? साईं, असांखे उन जे बारे में का बि ॼाण कोन्हे आहे, छो जो तकबंदियूं जेके कयूं वयूं आहिनि से हुन पंहिंजे जेके हिसाब किताब सां कयूं वयूं आहिनि। ऐं असां सिर्फ़ु ॿुधियूं आहिनि त भई फलानी दे फलाणे लाइ टोड़े छॾियूं आहे, फलानी दे फलाणे लाइ टोड़े छॾियूं आहे। ऐं उन हिसाब सां हर को माण्हू इन ई मुंझ में आहे। पहिरीं जॾहिं कराई वई पई लेकिन उन में बि हिकिड़े माण्हू जा वोट जंहिंजा बाबी में हुआ त उहे वरी मियार बेट में वञी निकिता, जंहिंजा मियार बेट में हुआ तंहिंजा आथरकी में निकिता ऐं घणा माण्हू दरबदर थी जंहिंखे वोट ई कोन करे सघिया। अच्छा, इहो ॿुधायो जेको इलेक्शन कमीशन पारां इहो शेड्यूल पधिरो कयो आहे उनजे बारे में मकाई माण्हू खे ॼाण ॾिनी वई आहे? साईं, का बि ॼाण मकानी माण्हुनि खे कोन ॾिनी वई आहे। जेको शेड्यूल जारी कयो वियो आहे त उहो उन पंहिंजे हिसाब सां जारी कयो आहे ऐं उते जा जेके रवासी ऐं मकाई माण्हू आहिनि उनखे इन निस्बत में अञा का बि ख़बर कोन्हे आई त कहिड़े तरीक़े सां शेड्यूल जारी कयो वियो आहे ऐं अॻिते हली असांखे छा करिणो पवंदो। हर को माण्हू इन ई जेको सो सोच वीचार में लॻो पियो आहे। साहिली पट्टी में काफ़ी माण्हू ॿेटनि में रहनि था, त उन्हनि खे का ॼाण ॾिनी वई आहे? खोड़ सारा माण्हू जेके ॿेटनि ते रहनि था ओॾां त तमामु वॾियूं तकलीफ़ूं आहिनि, छो जो ओॾां को गाॾी जो रस्तो ई कोन्हे, रोड रस्तो ई कोन्हे। होड़नि ॿेड़ियुनि जे ज़रिए माण्हू अचनि था, उहे त माॻई बेख़बर आहिनि, उनखे का बि ख़बर कोन्हे आई त छा थियो छा कोन थियो।
तव्हांजे ख़्याल में त आम माण्हुनि खे कहिड़े क़िस्म जी मुश्किलात खे मोड़णो पवंदो? साईं आम माण्हू ज़ाहिर आहे सभु मुश्किलातुनि में फाथल आहिनि न, छो जो हाणे मूंखे ख़बर कोन्हे त मुंहिंजो वोट किथे दाख़िल आहे। अॻु में मुंहिंजो मिसाल ॿाॿीअ में हो त हींअर उहा जेको नयूं तकबंदियूं उन कयूं आहिनि त उहो वोट लिस्टूं जेके तिन खे बि दरबदर करे छॾियूं आहे। मियार बेट में करे छॾियूं आहे, किन खे मोर छॾाईअ में करे छॾियूं आहे, मोर छॾाईअ वारनि खे वरी पंहिंजे में करे छॾियूं आहे, ॿाॿीअ में करे छॾियूं आहे। इन हिसाब सां जेके माण्हू से उन रदो बदल में जेसीं डोड़ी रखी माण्हू लिस्टूं कढाए थो तेसिताईं इलेक्शन कमीशन जो टाइम ई ख़तमु थियो वञे, माण्हू वोट खां ख़र्चु वञे। ठठे ज़िले में नईं तकबंदी जे हवाले खां मकाई माण्हुनि खे कहिड़ा एतिराज़ आहिनि, ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं समाजी अॻुवान सजा समूह सां। ते तव्हां ॿुधायो त जेके तकबंदियूं थियूं आहिनि उन्हनि जे बारे में तव्हांखे छा ॼाण आहे? असांखे त लॻे थो इहे जेको आहे सो सिर्फ़ु और सिर्फ़ु तकबंदियूं जेकियूं आहिनि सियासी तकबंदियूं आहिनि, छो त इन में जेको आहे सो वॾेरनि खे ख़ुशि कयो आहे। जिते जिते जंहिंजो असरु सूरु आहे उन्हनि खे जेको आहे सो मिलाए करे हिकिड़ी यूसी ॾिनी वई आहे। हाणे मिसाल तौरु अगरि तव्हां छतोचंद जो अगरि मिसाल वठो त छतोचंद जेको आहे, छतोचंद में बि जेको आहे सो जंगड़ी थी वई ऐं उन सां गॾु ओस्मान आबाद जेको आहे सो उहो बि यूसी कई वई आहे। हाणे जेका छतोचंद जा माण्हू जेका आहिनि उहे पहिरीं जेका छतोचंद में वोट ॾींदा हुआ, हाणे उन्हनि माण्हुनि खे उहा ख़बर कोन्हे त ओस्मान आबाद हिकिड़ी यूसी जेकी आहे उहा ठाही वई आहे ऐं उन्हनि खे होॾां कयो वियो आहे। ऐं उन खां अलावा जेको आहे सो इलेक्शन कमीशन में जेके आहिनि सो ए लिस्ट उते उन्हनि जी ऑफिसुनि जे ॿाहिरि लिस्टूं लॻियूं पियूं आहिनि। हाणे इहे जेकियूं लिस्टूं जेकियूं आहिनि उहे लोकल जेका माण्हू उते जा रवासी आहिनि उन्हनि खे कहिड़ी ख़बर त इहे लिस्ट किथे रखियल आहे, उहे कीअं वञी करे इहे लिस्टूं ॻोल्हींदा, उहे कीअं वञी करे पंहिंजो नालो ऐं पंहिंजूं देहूं ॻोल्हींदा। छो त हिते इलाही असांखे मुंझाणे जो शिकार कयो वियो आहे। सिर्फ़ु और सिर्फ़ु असांखे लॻे थो त इहो जेको आहे सो सियासी मैदान मारण जे करे इहे जेकियूं आहिनि सो हदबंदियूं कयूं वयूं आहिनि। तव्हांजे ख़्याल में त तकबंदी जे करे मकाई माण्हुनि खे कहिड़े क़िस्म जा मुश्किलात खे मोड़णो पवंदो? माण्हू जेको आहे सो तक़रीबन ज़्यादातर इहो थींदो त उहे वोट ॾियण जे टाइम ते या उहो संदन देह ॾियण जे टाइम ते उहे सिर्फ़ु ॻोल्हा में हूंदा त असांजो वोट कहिड़ी जॻह ते आहे, असीं किथे वोट ॾियूं, हुननि खे इलाही डिस्टर्बेंस थींदी। हिकिड़ो त जेको आहे सो ॾिठो वञे त यूसी जेकियूं आहिनि सो ॿ टे वॾेरा जेका आहिनि असर उसर वारा माण्हू मिलाए करे हिकिड़ी यूसी ठाहे ॾिनी वई आहे ताकी उहे जेको आहे सो आसानी सां खटे सघनि। ऐं इन में इहो आहे त जेका मक़ामी माण्हू आहिनि, मिसाल तौरु खटण खां पोइ यूनियन काउंसिल ठहण खां पोइ जेका इशू जेका ईंदा उहे पोइ ईंदा, जीअं सर्टिफिकेट्स आहिनि उन्हनि जे लाइ जेका माण्हू छतोचंद मां कढनि पिया हाणे उहे ओस्मान आबाद वेंदा त उनजे लाइ उन्हनि खे छा थींदो, उन्हनि खे इलाही सारी परेशानियूं ॾिसणियूं पवंदियूं। उहे जेका आहिनि सो होॾां वञनि या होॾां वञनि, छो त ज़्यादातर ईअं थींदो आहे त जॾहिं बि का यूसी या को ठाहींदा आहिनि त उनखां पहिरीं जेको आहे सो उनखे सॼो ब्रीफ कंदा आहिनि। हीअं अचानक जेको आहे सो इलेक्शन खटण जे लाइ हिननि अलाए छा कयो आहे, कहिड़े तरीक़े सां कयो आहे, सिर्फ़ु नाला ॾेई छॾनि जेका नाला अञा સુધી असीं कोन पढ़ी सघिया आहियूं। सो उहो ग़रीब माण्हू जेका आहिनि उहे कीअं पढ़ंदा ऐं उहे कीअं वोटनि जी तरफ़ वेंदा। शेड्यूल जी बदिराई कई वई आहे इलेक्शन कमीशन पारां, उन जे बारे में आम माण्हू खे कहिड़े क़िस्म जी ॼाण ॾिनी वई आहे? उन में आम माण्हू हाणे असां ताईं बि अञा ताईं का अहिड़ी ॻाल्हि कोन पहुची आहे त आम माण्हू ग़रीब तबिको जेको ॿाराड़ी में रहे थो उन्हनि खे मूंखे नथो लॻे को कंहिं क़िस्म जी का जानकारी ॾिनी वई आहे। सिर्फ़ु और सिर्फ़ु इहो चयो वियो आहे त बाबा इलेक्शन ऑफिस जे ॿाहिरां जेका आहिनि सो पन्नू लॻो पिया उहो वञी पढ़ो। हाणे उहे जेका पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि उहे वञी करे, छो त अंग्रेज़ी में लिस्टूं लॻियूं पियूं आहिनि, उहे वञी पढ़ंदा, पर उहो जेको मक़ामी माण्हू जेको अणपढ़ियल जेको ग़रीब जेको हारी उहो त वरी बि जेको सो दरबदर हूंदो, उहो वोट ॾियण जे टाइम ते जेको आहे सो बकरीन वारो उन्हनि सां कमु हूंदो, उनखे जे पासे खणी वेंदा उहो उन पासे वोट ॾींदो। जीअं उनखे जेको हैसियत ॾिनी वई आहे उहा बकरी गऊं जी ॾिनी वई आहे, ॿियो कुझु कोन्हे। ऐं उते जेको आहे सो माण्हू ज़्यादातर छा थींदो, माण्हू जेका आहिनि सो दरबदर थींदा ऐं माण्हू जेका आहिनि सो इलेक्शन खटण खां पोइ उहे त ग़ाइबु थी वेंदा ऐं उनखां पोइ माण्हू जेका आहिनि सो हुते हुते दरबदर पे थींदा त असांजो जेको आहे सो वोट किथे आहे, असांखे सर्टिफिकेट किथे मिलंदो, असीं हेॾां वञूं या होॾां वञूं, माण्हू सिर्फ़ु दरबदर थींदा। तकबंदियुनि वारे मसइले ते असां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं हिते मौजूदु तहरीक इंसाफ़ जा अॻवान होश मोहम्मद अब्बासी सां। तव्हां ॿुधायो त तकबंदी जे हवाले खां तव्हांखे कहिड़े क़िस्म जी ॼाण आहे? असल में तकबंदी इन लाइ कई वेंदी आहे त मक़ामी माण्हुनि खे जेको आहे आसानी थिए ऐं मक़ामी माण्हुनि फ़ाइदो वठी सघनि, माण्हुनि खे आसानी थिए। छो आबादी वधण हिसाब सां तकबंदी कईंदे, पर हिते तकबंदी इन करे कई वई आहे त हिकिड़ी सियासी धुर हुकूमती धुर खे ख़ुशि कयो वञे, उन्हनि जा वोटर जंहिं पासे आहिनि उन पासे हिकु तकबंदी ठाहे हिकिड़ी यूसी ठाहे वोटनि खे डिवाइड करे, त इन तरीक़े सां कयो वञे त उहा हुकूमती धुर इहा इलेक्शन खटी ऐं वरी पंहिंजो सेटअप अॻियां ठाहे। ऐं जे करे ॼाण आहे त एतिरियूं यूसियूं ठाहियूं आहिनि जंहिं यूसी जा न कॾहिं असां नाला ॿुधाइनि, आम माण्हू ताईं त रसाई उन्हनि जी कई कोन सघे। ऐं इलेक्शन कमीशन ॿाहिरां सिर्फ़ु शिकायती जेको शिकायत दर्ज करण लाइ मुदो ॾिनो वेंदो आहे, उन लाइ सिर्फ़ु हिकिड़ी लिस्ट आई वई आहे जेको अञा ताईं माण्हू खे ख़बर बि कोन्हे त हिन हफ़्ते उहो पीरियड ख़तमु थियण वारो आहे। असल में हिननि तरफ़ां का बि अहिड़ी अॻराई न कई वई त आम माण्हुनि ताईं का रसाई कई वञे त आम माण्हू खे ख़बर पए त असांजो वोट किथे दाख़िल आहे, असांजी हींअर पोलिंग किथे लॻंदी ऐं असीं हींअर कहिड़ी यूसी में आहियूं। माण्हू जेका छतोजन वारा आहिनि, छतोजन खे टोड़े करे 3-4 यूसी ठाही हुयूं आहिनि, माण्हू खे इहा ख़बर कोन्हे त असीं हींअर कहिड़ी यूसी में आहियूं, असांखे वोट कहिड़ी यूसी लाइ। हालांकि जॾहिं उम्मीदवार बीहंदा त माण्हू खे इहा मुंझाम थींदी त असांजो उम्मीदवार कहिड़ी यूसी मां बीहणो आहे। इन करे का बि अहिड़ी सहूलियत कोन कई, एकाड़ी मुश्किलात पैदा कई वई आहे आम माण्हुनि लाइ। कहिड़ो सबबु आहे जो ठठे ज़िले जी सियासी धुरिन ते को एतिराज़ न वारियो आहे? असल में ठठे ज़िले जी सियासी धुरिन खे पाण अञा ताईं लिस्टुनि जी इहा ख़बर न पई आहे त लास्ट डेट कहिड़ी आहे ऐं तकबंदी मुकमल कयूं आहिनि। जीअं थोरे सवेर आउं ॻाल्हि करे चुको आहियां त लिस्ट सिर्फ़ु इलेक्शन कमीशन जे ऑफिस ॿाहिरां हिकिड़ो पेज हयो वियो आहे जंहिंमें लास्ट डेट लिखी वई आहे त आख़िरी तारीख़ इहा आहे। का बि आम माण्हुनि ताईं या का बि अवामी माण्हुनि ताईं इहा रसाई न ॾिनी वई त आख़िरी डेट कंहिं थ्रू
के मीडिया चैनल थ्रू या के एडवर्टाइज या के अख़बार थ्रू या रसाई न ॾिनी वई आहे त जंहिं थोरो माण्हू खे ख़बर पए त बाबा आख़िरी तारीख़ आहे त कंहिं माण्हू एतिराज़ कनि। इलाही इलाइक़ा अहिड़ा आहिनि जंहिं माण्हुनि खे एतिराज़ आहिनि। उस्मानाबाद यूसी ते इलाही माण्हू अॻु में बि एतिराज़ हुआ, हींअर बि एतिराज़ आहिनि। छतो खे जंहिं हिसाब सां टोड़ो आहे बिल्कुलु ग़लति नमूने सां तकबंदी कयूं आहे। रोड हिन पासे हिकिड़ी यूसी ठहूं आहे, रोड हिन पासे ॿी, वरी रोड खे मिलाए गोल दाइरो ठाहे, मतिलबु उन्हनि मार्क कया आहिनि त असांजा वोटर हिते ज़्यादा आहिनि त इन करे असीं हीअ यूसी पंहिंजे कब्ज़े में जेतोणीकि असीं हिन यूसी में पंहिंजी पोज़ीशन स्ट्रॉन्ग करे या सीट खटी सघूं। ॿियो हुन में को मक़सदु कोन्हे, सिर्फ़ु हुननि पंहिंजे हुकूमती दुर खे ख़ुशि करण लाइ यूसी ठाही वई हुई। ख़्याल में आम माण्हुनि खे कहिड़े क़िस्म मुंझारनि खे मोड़णो पवंदो? आम माण्हुनि खे पहिरीं त वोटिंग में ॾाढी मुंझाम, ॿी ॻाल्हि त उन्हनि खे यूसी ॻोल्हण में मुंझाम थींदी त असीं हींअर कहिड़ी यूसी में। टी ॻाल्हि इहा आहे त इलेक्शन कमीशन उन्हनि जी रसाई कोन्हे। लिस्टूं जेके हयूं आहिनि सो इंग्लिश में हयूं वयूं आहिनि। आम माण्हू जेको अनपढ़ियल आहे उहो सिंधी मुश्किल सां थो पढ़े, सो इंग्लिश में लिस्टूं वञी हेॾियूं हेॾियूं लिस्टूं किथां पढ़ंदो ऐं उन्हनि खे कीअं ख़बर पवंदी त असीं कहिड़ी यूसी में आहियूं। असीं पहिरीं ॻाल्हि त मक़ामी जेको आहे ॿोली में लिस्टूं हणणु खपनि उन्हनि खे, जेको उन्हनि कयो कोन्हे। ऐं तारीख़ में थोरी तौसीफ़ करणु खपे ऐं आम माण्हू ते एडवर्टाइज़ करणु खपे ऐं तारीख़ थोरी वधाइणु खपे जीअं आम माण्हू पंहिंजा एतिराज़ वारे सघनि ऐं पंहिंजे मसइलनि जो हल ॻोल्हे सघनि। आम ख़्याल आहे त इहे जेके तकबंदियूं आहिनि इहे इलेक्शन खां पहिरीं धांधली जो हिसो आहिनि, तव्हां छा चवंदा? बिल्कुलु धांधली जो हिसो आहिनि। ॾिसो न, जे मतिलबु हिकिड़ो एग्ज़ाम्पल छतोजन जो जेको ॾियां पियो त हिकिड़ी मेन यूसी टे यूसी ठहिनि, हिकिड़ी यूसी आहे जंहिंमें गोल दायरे वांगुरु ठाही वई आहे। उन जो मक़सदु छा आहे? का उनजी फिज़िकल मतिलबु रिपोर्ट जेकी आहे को मेंटेन मतिलबु को उन वे ई कोन थी के ढांचो ई कोन थो ठहे, उनखे यूसी करे ठाहियूं, छो ठाहियूं आहे? उन जो मक़सदु छा हो? उन जो मक़सदु इहो ई त असांजे वोटर ते ज़्यादा आहिनि, ये साम्हूं वारे अपोज़िट धुर जा वोटर टोड़े करे त असांजा 80% जंहिंमें वोटर रखूं 20% उन आहिनि त जंहिं असीं यूसी खटे सघूं। या कुझु अहिड़ा वॾेरा आहिनि जंहिंजा असर उसूर आहिनि पंहिंजे इलाइक़नि, उन्हनि खे असर उसूर ॾिनो त भाई हीअ यूसी अव्हां खटणी आहे। जीअं अव्हां चयो उन्हनि पंहिंजे वॾेरनि जंहिंखे ख़ुदि ख़बर कोन्हे त इलाइक़े जी छा आहे माप, उन्हनि पंहिंजी इहा जंगड़ी यूसी आहे। हा जंगड़ी यूसी ऐं जिम्पी यूसी खे टोड़े जिम्पी खे टोड़े जंगड़ी ठही वई आहे। ऐं जिम्पी जे माण्हुनि खे ख़बर बि कोन्हे जंगड़ी जी हद केसि ताईं आहे या जिम्पी जी हद केसि ताईं आहे या जंगड़ी जी हद केसि ताईं, त उहो छाजे लाइ ठही वई? उन करे त जंगड़ी मां उहो पंहिंजो उम्मीदवार ॿियारींदा ऐं सिर्फ़ु उनखे ई ख़बर हूंदी ऐं वोटरनि खे ईअं डिवाइड कयूं त हुननि जो असरु ज़्यादा हूंदो हुते ऐं आम माण्हू जो जेको आहे घटि हूंदो अपोज़िट धुर जो। बसि इन करे ई आहे, आम माण्हुनि जे लाइ को फ़ाइदो कोन्हे, इहे सिर्फ़ु सियासी धुर खे ख़ुशि कयो वियो आहे हिकिड़ी। ठठे ज़िले में ताज़ो करायल तकबंदी जे हवाले खां हितां जे न फ़क़ति सियासी समाज अॻुवाणनि पर आम शहरनि खे पिणु मुख़्तलिफ़ क़िस्म जा एतिराज़ात आहिनि। असां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं हिते मौजूदु पाकिस्तान पीपल पार्टी जे अॻुवान आप नीलम अबाई सां। अब तव्हां ॿुधायो कहिड़े क़िस्म जा तव्हांखे एतिराज़ आहिनि तव्हांजी जेके तकबंदियूं करायूं आहिनि उन्हनि ते? जेके तकबंदियूं जो जेको थियो आहे इन दफ़े जेके पॉलिटिशियन आहिनि उन्हनि खे बि ख़बर कोन्हे त किथे आहिनि किथे न, कीअं थियो आहिनि, छो ईअं थियो आहे। गवर्नमेंट पंहिंजी मर्ज़ी सां जेकी जीअं आयो हूअं कयो, पोइ हाणे DC शामिल आहे या इलेक्शन कमीशन पाण शामिल आहे ख़बर न आहे। पर इहा ग़लति चीज़ आहे, जेकी चीज़ वोटर आहे उहो केॾांहुं रुलंदो हाणे। पहिरीं त हुनखे ख़बर हो त मुंहिंजे हिन जॻह ते वोट आया, उते वोट कास्ट कराईंदुसि, त हाणे त हुनखे ख़बर कोन्हे त वोट मुंहिंजो किथे आहे, किथे मूंखे कास्ट कराइणो आहे। ग़लति चीज़ थी आहे, न थियणु खपे आहे। अच्छा इहो ॿुधायो त जेको इलेक्शन कमीशन जेको शेड्यूल पधिरो कयो आहे एतिराज़ जमा करण जो, उनजे बारे में आम शहरनि खे ॼाण ॾिनी वई आहे? न को बि कोन्हे, का ख़बर ई कोन्हे कंहिंखे छा करिणो आहे छा न करिणो आहे। इन्हनि खे त कम अज़ कम ॿुधाइणु त खपे न। अनाउंसमेंट थींदो हो पहिरीं जेको हीअ चीज़ूं थींदियूं हुयूं त अनाउंसमेंट थींदो हो त भई हीअ चीज़ ईअं आहे, अगरि कंहिंखे एतिराज़ हुजे त ऑफिस में अची पंहिंजी शिकायत जमा कराए। उहो चीज़ त आहे ई कोन्हे। हीअ गुंगे बहिरनि वारो जेको आहे कमु पियो थिए, को गुंगे बहिरनि वारो कमु ईअं कोन्ह थींदो, इहा करणु कोन्ह ॾींदासीं। अच्छा तकबंदियूं जेके हीअ जेको हाणे नक्शे में फेरफार कई वई आहे तकबंदियुनि में, उनजे करे आम माण्हू खे कहिड़े क़िस्म जे मुंझारनि खे मुंझणो पवंदो? हाणे इहा पहिरीं चीज़ ॿुधायूं हुया त जेका हाणे इलेक्शन में बलदियाती इलेक्शन में जेका माण्हू हिसो पिया वठनि त उन्हनि खे इहा ख़बर कोन्हे त मुंहिंजो वार्ड कहिड़ो आहे। वार्डनि जी बि तस्दीक अञा त कोई कोन्ह थी आहे न, ख़ाली इहे जेके अनाउंसमेंट थिए पई ॿुधूं पिया, असांखे पाण ख़बर कोन्हे त असीं कहिड़े हल्के में कहिड़ी जॻह में बिहूं इलेक्शन में हिसो वठूं या न वठूं। उहो त ईअं अला ॼाणे जी अला ॼाणे थो इहा कहिड़ी खेल कहिड़ी गेम पई कुॾिजे, का ख़बर कोन्हे असांखे। असीं पाण परेशान आहियूं त हाणे किथां असीं इलेक्शन में हिसो वठंदासीं, छा थींदो छा न थींदो। 3 दफ़ा फीसूं भरियूंसीं, जेके कैंसिल थींदो रहियो। 3-3 रुपया भरियोसीं, फीसूं भरियूं, कीअं भरियोसीं उहो असांखे ख़बर आहे। पर छा आहे ईअं अहिड़े तरीक़े सां अगरि हीअ पैदागिरी करणी आहे गवर्नमेंट खे त पोइ करप्शन जे त पोइ माशाल्लाह शुरूआत हितां ई थिए थी।
पोइ त असीं सम्झूंदासीं त सभ खां वॾा चोरी आहिनि। भले असां ते FIR दाख़िल कराइनि, भले कराइनि, बिस्मिल्लाह, पर 3-3 रुपया हिकिड़ो ग़रीब माण्हू जेको आहे उहो अचे थो, उहो फीस जमा कराए थो, पोइ वरी हुनजी ख़बर ई कोन्हे नए सिरे सां वरी फीस जमा करायो। जेको अफोर्ड करे सघंदो उहो भरे वठंदा, जेका न करे सघंदा त उहे वीचारा वेठा आहिनि, रही विया। उहो बि पधिरो कनि न त भई हुन जी फीस ते इलेक्शन विढ़ंदा छा, उहो पधिरो कोन था कनि, उहो का ॻाल्हि ई कान्हे। ज़िले ठठे में तकबंदी जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त मक़ामी सहाफ़ी मिर्ज़ा हसन बेग सां। मिर्ज़ा तव्हांखे छा ख़बर आहे तकबंदी जे हवाले खां? तकबंदी कोन थी, बल्कि ड्रामो थियो आहे हिकिड़ो, बाक़ाइदा की हिकिड़ी धुर खे हेठि कराइण जे लाइ मनसूबाबंदी कई वई। जंहिं अॻु में दौर में जंहिं हुनजी यूनियन काउंसिल त हुनजा नाज़िम हूंदा हुआ, हुनजा चेयरमैन हूंदा हुआ। मुंहिंजे ख़्याल में लॻे थो हुन धुर खे पोयां करण जे लाइ हल्काबंदी कई वई आहे, जिते हुनजा वोटर्स आहिनि। माना इलेक्शन थींदी, माना हर शइ क्लियर थी वेंदी, कंहिंजी हिते अक्सरियत आहे, जेकी अॻु में धांधलियूं वग़ैरह थी वेंदियूं सभु ख़तमु थी वेंदी। माण्हू ज़ाहिर आहे वोट पंहिंजे लीडरनि खे ॾींदा। तो हिन करे बाक़ाइदा जेकी हदबंदी थी आहे, हदबंदी प्लानिंग थी आहे बाक़ाइदा, त कंहिं धुर खे पोयां करण जे लाइ असां अॻियां अचूं। माना शहर जेको माण्हू पुराणा वेठा आहिनि, हमेशह खां उते इलेक्शन ते सालनि खां इलेक्शन थियनि पियूं, पर हिन दफ़ा जेका हुन माण्हुनि खे तोड़े जे छतोजन आहे उते ठेठ 1 में करे छॾियो आहे अधु। हाणे माण्हू किथे वेंदा, पढ़ियल लिखियल खे ख़बर कोन्हे, लीडरनि खे ख़बर कोन्हे, उते धका था खाइनि। इलेक्शन ऑफिस में असांखे लिस्टूं ॾियो, असांजी हद किथे आहे। हाणे ग़रीब माण्हू जेके वोट ॾींदा आहिनि उनखे ख़बर ई कोन पवंदी की असांजी हद किथे आहे, कीअं भाड़ो करे वेंदा बेवा। माना हीउ सॼो ड्रामो थियो आहे कंहिं धुर खे पोयां करण जे लाइ। असांखे ॿुधायो त जेके तकबंदियूं थियूं आहिनि उनजे करे आम माण्हू खे कहिड़े क़िस्म जी मुंझारनि खे मुंझणो पवंदो? हा, माण्हू परेशान थी न, ज़ाहिर आहे हुनखे ख़बर आहे कोन असांजी हद किथे आहे, असांजी वोट किथे आहे। अॻु में हुनखे ख़बर गवर्नमेंट प्राइमरी स्कूल छतोजन, गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ठेठा वार्ड 2 फलां विंजर मोहल्ला, आराम सां वेंदा हुआ वोट। हाणे त हुनखे ख़बर ई कोन्हे त विंजर मोहल्ला वारो वञी मकली ते पहुतो, वरी कालाकोट पहुतो या गुजे में पहुतो। माना अहिड़े नमूने हदबंदी कई वई आहे त हाणे माण्हू बिल्कुलु ज़ाहिर परेशानी थींदी, इलाही माण्हू वोट ज़ाया थींदा, ॿियो कुझु कोन्हे। इलेक्शन कमीशन पारां जेको एतिराज़ घुराया विया आहिनि उन बारे में आम माण्हू खे केतिरी ॼाण आहे? हुनखे ख़बर ई कोन्हे न त एतिराज़ घुराया, को माना न पब्लिसिटी थी आहे, माना घटि में घटि ऐलान थी आहे। FM रेडियो माण्हू हर माण्हू ॿुधे थो, FM रेडियो जे थ्रू कंदा, अख़बार माण्हू पढ़ंदा आहिनि, अख़बार में ॾियनि, पर अलाए कीअं माण्हू डेट बि गुज़रे वई, माण्हू खे ख़बर बि कोन्हे पई, हाणे डेट बि गुज़रे वई, हाणे केरु एतिराज़ दाख़िल कंदो। साईं तव्हां ॿुधायो त जेके तव्हांजो सरकार पारां तकबंदियूं करायूं वियूं आहिनि उन हवाले खां तव्हांजो छा रहियो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त मौजूदा दौर में जे पीपल्स पार्टी हुजे या नून लीग जे दौर में जेके हाणे तकबंदियूं थियनि पियूं ठठे ज़िले अंदरि, उन तकबंदियुनि असांजे ठठे ज़िले जी जाग्राफ़ी हदनि खे ख़तमु करे छॾियो आहे। तव्हां ॾिसो जेके पुराणियूं यूनियन काउंसिलूं हुयूं, जुंगशाही उनखे ख़तमु करे उन जी जॻह ते हाला यूनियन काउंसिल, बल्कि हाले जी यूनियन काउंसिल जे नाले सां मुक़ररु कई वई आहे। जीअं गुलाम अल्लाह आहे उनखे ख़तमु करे कयो वियो आहे। अहिड़ियूं तक़रीबन जेके पुराणियूं ऐं तारीख़ी यूनियन काउंसिलूं हुयूं उन्हनि जूं ख़तमु करे नयूं यूनियन काउंसिलूं कयूं वियूं आहिनि, क़ाइमु कयूं। उन खां अलावा यूनियन काउंसिलनि जो जेको निशान ऐं जेको हद जेको कयो वियो आहे, क़ाइमु कयो आहे, उहो यकीनन माण्हुनि खे दर बदर करण लाइ इहे तकबंदियूं कयूं वियूं आहिनि। हाणे जेकॾहिं यूनियन काउंसिल ठठे जे हिकु यूनियन काउंसिल जा माण्हू जेकॾहिं मकली त उन्हनि जा वोट कास्ट थींदा, उन्हनि जी हद होॾां थींदी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हुनि खे उन वोट ॾियण में तकलीफ़ूं थींदियूं, न रुॻो वोट ॾियण सां पर उन जा बुनियादी मसइला हल करण में उन्हनि खे वॾियूं वॾियूं तकलीफ़ूं थींदियूं। ऐं ॿियो उहो त जेकॾहिं यूनियन काउंसिलनि जे हदनि खे छेड़छाड़ करे 39 यूनियन काउंसिलुनि मां 49 यूनियन काउंसिलूं कयूं आहिनि। उन्हनि यूनियन काउंसिलुनि भले तव्हां जेतिरियूं ज़्यादा ठाहियो भले ठाहियो, पर घटि में घटि यूनियन काउंसिल जेका हद जेके आहिनि उन्हनि जे हदनि जी पुराणी हदनि खे छेड़छाड़ न कई वञे, जंहिंसां घटि में घटि जाग्राफ़ी हदियूं जेके आहिनि ठठे ज़िले जूं उहे ख़तमु न थी सघनि। ठठे ज़िले में करायल तकबंदियूं हिन वक़्तु ठठे ज़िले जो अहम मौज़ू बणिया आहिनि। न फ़क़ति इहो पर मक़ामी माण्हुनि ऐं सियासी माण्हुनि खे मुख़्तलिफ़ एतिराज़ आहिनि, उहे एतिराज़ पिणु इलेक्शन कमीशन में जमा कराया विया आहिनि। उन हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं तव्हांजे मक़ामी सहाफ़ी महमूद भंबरो सां। महमूद, तव्हां ॿुधायो त तकबंदी जे हवाले खां तव्हांखे कहिड़े क़िस्म जा ख़दशात आहिनि? पहिरीं इहा त जेके पुराणियूं जेके हदबंदियूं या जेके बि तकबंदियूं थियल हुयूं उहे सही काफ़ी वक़्त खां मतिलबु त सालनि खां ई हलंदियूं थियूं अचनि। असां ॾिसूं पिया उनखां अलावा हिन वक़्तु जेके नयूं तकबंदियूं कयूं वियूं आहिनि उन्हनि खे
छा साम्हूं रखी करे उन्हनि नयूं तकबंदियूं जोड़ियूं वियूं आहिनि उन चीज़ जी हिन वक़्त ताईं सम्झ में कोन थी अचे। ठठो ज़िलो असांजो हिकिड़ो क़दीमी शहर आहे, उन जूं जेके यूसिस जेके आहिनि या उन जूं जेके दहियूं आहिनि ऐं उहे जाग्राफी जे हवाले सां असांजे बुनियादी तौर ते शहर जे हवाले सां ज़िले जे हवाले सां पुराणियूं आहिनि ऐं हिन वक़्त जेके हिननि तकबंदियूं कयूं आहिनि उन्हनि में इलाही जेके आहिनि हिस्ट्रिकल असांजूं जेके दहियूं आहिनि उन्हनि खे हटाए उन्हनि खे चेंज कयो आहे। उन्हनि जा माण्हू जेके आहिनि, हाणे फ़र्ज़ु कर आऊं जेको सो चिलिया जो रवासी आहियां, असांजी चिलिया में जेका तकबंदी कई वई आहे उन में असां पहिरीं पंहिंजे ॻोठ में ई वोट ॾींदा हुआसीं। हाणे त इहा ख़बर पई आहे त असांखे उतां खणी ठठे जे किन हदनि में असांखे मिक्स कयो वियो। हाणे असां 12 किलोमीटर जो फ़ासिलो तय करे असांजा माण्हू हिते ईंदा, ग़रीब माण्हू आहिनि जेके, ऐं हूअं ई असांजे माण्हुनि खे जेको सो शऊर घटि आहे, जेके ॿाराड़ी सां तालुक़ु रखनि था उन्हनि खे कढी करे उन्हनि ताईं पहुचाइण या ॿियो करणु ऐं उन्हनि खे वोट ॾियारणु, ऐं इहो इलाही हिकिड़ो वॾो जेको मौज़ू बणियल आहे असांजे ख़ासि करे असांजे ॿाराड़ी जे इलाइक़नि सां। ऐं उनखां अलावा असां इहो हुकूमत खे या जेके असांजा हुकूमती इदारा आहिनि उनखे ज़रूरत छो महसूस थी ऐं छाजे करे जॾहिं त सालनि खां इहा चीज़ हलंदड़ थी अचे ऐं पोइ हिन वक़्तु उन्हनि जे अंदरि वञी करे उन्हनि खे छेड़छाड़ करे उन्हनि खे चेंज करे ऐं उनखे सॼो जेको असांजो हिस्ट्रिकल जेका असांजी हिस्ट्री ठहियलु हुई असांजो ज़िलो हिकिड़ो उनखे सॼो टोड़े फोड़े मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रखणु, इहो हिकिड़ो सुवालु आहे। असां तालबो था करियूं त जेके तकबंदियूं उन्हनि तकबंदियुनि खे कैंसिल कयो वञे, वापसि जेके पुराणियूं जेके हदबंदियूं या जेके तकबंदियूं थियल हुयूं उन्हनि खे बहाल कयो वञे त जीअं जेके समूरा माण्हू आहिनि ऐं उहे पंहिंजी जॻह ते जीअं बुनियादी तौर ते वोट ॾींदा हुआ त हींअर बि वोट ॾियनि। काफ़ी असांजा दोस्त आहिनि जेके असां कोर्ट में बि वियल आहियूं उन्हनि जे हवाले सां ऐं कोर्ट में पिटीशनूं बि फाइल थियल आहिनि त तव्हां जेके पुराणियूं दहियूं या तकबंदियूं या यूनियन काउंसिलूं जेके जिते आहिनि उन्हनि खे बहाल कयो। ठठे ज़िले में तकबंदी जे हवाले खां असां ॻाल्हि कंदासीं तव्हांजे मक़ामी सहाफ़ी भूरे खां तव्हां ॿुधायो तकबंदी जे हवाले खां तव्हां कहिड़े क़िस्म जा ख़दशात आहिनि? पहिरीं त जेके बि तकबंदियूं थियूं आहिनि इहे हिननि ऑफिस वेही कयूं ऐं जेको सरज़मीन ते जेको वञी ॾिसणु खपे या नक्शा या किथे कंहिंजो जोड़ थिए थो किथे यूसी मिलणु खपे उहो इन कोन थियो आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो जुंगसाई जेको पुराणो रेलवे स्टेशन आहे उनजो नालो चेंज कयो वियो आहे, उते ॿियो हिकिड़ो नालो रखियो वियो आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी तकबंदी जीअं टाउन कमेटी मकली ठही आहे त उन में इहो पोज़ीशन आहे त हिते जेके रसूल इहो दोस्त मोहम्मद हमायती ॻोठ हिकिड़ो ब्लॉक इहो त ॿियो ब्लॉक वरी सीमेंट फैक्ट्री जो मिलायो अथनि। हिकिड़ो इहो थियो आहे जीअं हिते चिलिया हिकिड़ी ठाही अथनि उन में हिकिड़ो ॿ ब्लॉक अहिड़ा आहिनि जेके चिलिया में मौजूदु वेठा आहिनि हेडक्वाटर में, उन्हनि खे वरी जमपीर में ब्लॉक मिलायो अथनि। त जीअं हिते हिकिड़े खंबे जो आहे ब्लॉक त उनखे वरी होॾां मिलायो अथनि टंडो ऑफिस छा में। इन लाइ असां जेका तकबंदी थी आहे इहा सरासर ऑफिसरनि कई आहे या जंहिं कई आहे या सियासी माण्हू कई आहे जंहिं कई आहे जेको आहे असांजे ठठे सां तकबंदी सां हिकिड़ो मज़ाक़ थियो आहे। असां इन जी सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत कयूं था त जेके वेही ऑफिस में वेही ऑफिसरनि जेके पंहिंजा ग़लति अंक अखर ठाहे ऐं ग़लति तकबंदी कयूं इन जी सख़्तु मुखाबत ऐं मज़म्मत कयूं था। कहिड़े क़िस्म जे मुझाण खे मोजणो पवंदो? हिकिड़ी चीज़ हाणे माण्हू पंहिंजे ब्लॉक सां ॻोल्हींदा जेकॾहिं हुननि खे इहो सम्झ त मुंहिंजी पोलिंग आहे हिकिड़ी, जेकॾहिं आऊं चवां मां मुंहिंजी पोलिंग ठठे नंबर वार्ड नंबर 4 में आहे या 5 में आहे त आऊं उहो वरी वोट ॾियणु ईंदुसि आख़िर में या 16 नंबर में या 9 नंबर में त उहो त मूंखे तकलीफ़ थींदी, मूंखे वोट ॻोल्हणु। इलाही अहिड़ा अॿुज माण्हू आहिनि जिन खे पंहिंजे वोट ॻोल्हण में बि इलाही तकलीफ़ थिए थी। हिकिड़ो माण्हू पढ़ियो लिखियो आहे समझदार आहे ब्लॉक नंबर कढे थो या जीअं मैसेज हलनि था भई ॻोल्हियो त उहो त लभी थो वञे, पर आम माण्हू जे लाइ वरी तकलीफ़ थींदी, तमामु घणी तकलीफ़ थींदी। तव्हां तो इन वारे एतिराज़ पिणु घुराइनि, आम माण्हू खे केतिरी ॼाण आहे? आम माण्हुनि खे त इहा ख़बर ई कोन्हे को एतिरा दाख़िल थींदा। कुझु माण्हू दाख़िल कराया आहिनि, उहो बि जॾहिं मीडिया कुझु ॿुधायो उन खां पोइ माण्हू कुझु सुजाॻी आई उहो कराइनि, उन में मुंहिंजे ख़्याल कुझु इतिराज़ कया आहिनि। उन जो छा थींदो असां उन मां बि मुतमन कोन्हे थींदो या इहो बि ऑफिस में वेही ख़ाली असां इतिराज़ ॿुधी फ़ैसिलो पंहिंजो पाण ॾेई छॾींदा। इहो पिणु हिकिड़ो ख़्यालु कयो पियो वञे त जेके सियासी धुरियूं आहिनि उन जो पिणु तकबंदियुनि में हथु आहे, तव्हां छा चवंदा? थी सघे थो न चीज़ कान कर नथो करे सघिजे। आम माण्हुनि खे ताज़ो करायल तकबंदी जा खां खोड़ सारा एतिराज़ात आहिनि। इन क़िस्म जा एतिराज़ात इलेक्शन कमीशन में पिणु जमा कराया विया आहिनि। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार न फ़क़ति सियासी समाजी धुरियुनि पर आम माण्हुनि जे एतिराज़ात जे हल जे लाइ पिणु कमु करे। कैमरामैन फारूक जान सां गॾु गुलाम सिंह ख्वाजा, ब्यूरो टाइम, ठठो।